वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में वाक़े भली कार चऊं था। वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ विच में DGISI जी मुक़ररीअ जे लाइ मुशावरत मुकमल थी वई आहे। सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी सोशल मीडिया ते ट्वीट कयो आहे। संदसि चवणु आहे त ISI में नए DG जी मुक़ररी जो प्रोसेस शुरू थी चुको आहे। फवाद चौधरी जो चवणु आहे त सिविल ऐं फ़ौजी क़यादत ॿीहर साबित कयो त मुल्की इस्तेहकाम ऐं सलामतीअ जे लाइ समूरा इदारा मुतहिद आहिनि। अपडेट न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ विच में DGISI जी मुक़ररीअ जे लाइ मुशावरत मुकमल थी वई आहे। सुषमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी सोशल मीडिया ते ट्वीट कयो आहे। पंहिंजे इन बयान में संदसि चवणु आहे त ISI जे नए DG जी मुक़ररी जो प्रोसेस शुरू थी चुको आहे। सिविल ऐं फ़ौजी क़यादत ॿीहर साबित कयो त मुल्की इस्तेहकाम ऐं सलामतीअ जे लाइ समूरा इदारा मुतहिद आहिनि।